बिरिया रोड भरिसां रोड हादसे में फौत थी वियल ॻोठ ख़ुदाबख़्श बुरड़ो जो रवासी नौजवान नूर मोहम्मद बुरड़ो जो केस ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। 5 ॾींहं अॻु तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जी टक्कर लॻण सबबि नौजवान नूर मोहम्मद बुरड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जेको अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नवाबशाह अस्पताल में फौत थी वियो। नौजवान जे फौत थियण बाद संदसि वाटसन तरफ़ां मुबैना हादसो कंदड़ मोटरसाइकिल सवार 2 नौजवाननि ते बिरिया रोड थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे। फ़रियादी मेहताब बुरड़ो जे फ़रियाद ते 2 ॼणनि सईद ऐं मुजाहिद गाहे जो मथां केस दाख़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में फ़ौते नौजवान जे माइट मेहताब बुरड़ो ॿुधायो त संदसि माइट ईद ॾियारे दर्जे खां ईद जा कपिड़ा खणी ॻोठ तरफ़ अची रहियो हो त ॻोठ जे 2 ओबाश नौजवाननि असांजे नौजवान खे पोयां खां ज़ोरदार टक्कर हणी सख़्तु ज़ख़्मी कयो हो, जंहिंखे सख़्तु ॻणिती चुकी हालत में नवाबशाह अस्पताल दाख़िल करायो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। फौती नौजवान जे माइट मेहताब बुरड़ो मुतालबो कंदे चयो आहे त फौती नूर मोहम्मद बुरड़ो जे वाटसन सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। ॿिए पासे SHO बिरिया रोड वहीद जाफ़री राब्ते करण ते ॿुधायो त फौती नौजवान नूर मोहम्मद बुरड़ो जे माइट जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।